असो हिकिड़ो महबूब भाउ अशोक परदेसी मौजूदु आहे ऐं संदसि नाम मुंहिंजो हिकिड़ो नज़म कंदुसि त वरी का यादि ऐं रमेश हिन जो दोस्त आहे महबूब भाउ जो और अशोक जो दोस्त आहे रमेश। उन्हनि ॿिन्ही दोस्तनि जे नाम मुंहिंजो ई नज़म त वरी का यादि आहे तड़पी वरी को वक़्तु आहे जाॻियो। वरी का यादि आहे तड़पी वरी को वक़्तु आहे जाॻियो। थिया पे लाभ सारियुनि जा बीठो हो माल में भाॻियो। असां पे गाह ॻाया ऐं अव्हां पे ओटड़ो राॻियो। असांजे रूह जी पोती सटे थो सूर सांझीअ जो। असांजे रूह जी पोती सटे थो सूर सांझीअ जो। अंदर में यादि ॼण जानी हुजे घाणो को कांझीअ जो। ईअं पीढ़े छंडे छाणे ख़ुशियुनि खे तेल जीअं ॿारे हयाती जेल जीअं घारे पुगा जे पंध खे आहियूं उते ई ओचितो हाणे अछा कारा गॾिया आहिनि। असां बसि महल ख़्वाबनि जा रुॻो ख़ाली अॼिया आहिनि। असीं सादा सुदा माण्हू असीं सादा सुदा माण्हू न की कंहिं ॻाल्हि मां ॼाणूं न की कंहिं चाल मां ॼाणूं। कॾहिं कंहिं वक़्त जे फेरे कॾहिं कंहिं वक़्त जे फेरे कॾहिं कंहिं यार यारीअ में कॾहिं कंहिं सींध कारीअ में रुॻो लुटबा रहिया आहियूं। पुराणी चोलड़ीअ वांगुरु धुकी ऐं धाबड़े विच में रुॻो कुटबा रहिया आहियूं। पुराणी चोलड़ीअ वांगुरु धुकी ऐं धाबड़े विच में रुॻो कुटबा रहिया आहियूं। ठहिया आहियूं डहिया आहियूं ग़रीबनि जी झुगी वांगुरु न हिकिड़ी जा रहिया आहियूं। लुड़ पाणी वॾा चोटा कची पटड़ी अछा ओटा कॾहिं को चंड जो लियो कॾहिं को ओलड़ो अख जो। विसारियो छो भला तो ज़मानो यादि कर साॻियो। असां पे गाह ॻाया ऐं अव्हां पे ओटड़ो राॻियो। असां पे गाह ॻाया ऐं अव्हां पे ओटड़ो राॻियो।